गुलाम रास्ता नहीं देगा सिंध नेशनल मूवमेंट अॼु हिन नंढे मुज़ाहिरे सां हिन एहतजाज सां ही ॿुधाए भई त तव्हां पंहिंजा फ़ैसिला अगरि दुरुस्त न कया त ही एहतजाज अवां जे असेंबलियुनि जे अॻियां हूंदा। रेंजर्स जे तरफ़ां शागिर्दनि ते जेको तशद्दुद कयो वियो ऐं तशद्दुद सां गॾोगॾु सिंध जी सकाफ़त जेका हज़ारनि सालनि खां आहे जेका क़ाइम ऐं दाइम रहे पई जेका हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाण बि जेको आहे अजरक जो मलमल जो अजरक पहिरियों उन ते पाबंदी लॻाइण जे लाइ हीअ रेंजर्स जा कुझु गुंडा ही दलाल जेके सिंध जे वसीलनि जी फुरलुट करे रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे उन मात ॾियण जे लाइ SNM जा वर्कर सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा दोस्त जेके अॼु रोड ते निकिता आहिनि इहे रोड ते ही सिर्फ़ु मुज़ाहिरे हिन बिलावल कॉलोनी जे लाइ न पर सूरी सिंध जे लाइ निकिरंदा रोडनि ते ईंदा ऐं इन्हनि गुंडनि खे नाकाम बणाईंदा। सिंध जे बाशऊर अवाम तरक़ी पसंद सोच रखंदड़ इंसान दोस्त सभिनी खे दावत ॾियां थो त सिंध जी सकाफ़त सिंध जा वसीला सिंध जी बका ख़तरे में आहे उन जे लाइ अचो असां ऐं तव्हां गॾिजी जिदोजहद कयूं ऐं पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकी कयूं। जी